सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। अस्सलाम वालेकुम जीएम साहब, वेलकम टू द शो। जीएम साहब, अॼु बि खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि डिस्कस करण जे लाइ, जंहिंमें असीं पाकिस्तान ऐं IMF जे दरमियान जेको मुआहिदो तइ पायो आहे उन ते बि असीं डिस्कशन कंदासीं। जेको मुआहिदो फिक्स थियो आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन जा जेके असर आम माण्हू ते पवंदा उन ते बि असीं तबसरो कंदासीं। ॿियो जेको अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब FBR जी ट्रैक एंड ट्रेस जी इफ़्तिताही तक़रीब सां ख़िताब करे रहिया हुया, उन ते बि असांखे ॻाल्हाइणो आहे। पर इहो सभु डिस्कस करण खां अॻु में हिकु अहम मामिलो असांखे डिस्कस करिणो आहे। अॼु ख़ैर इहा ख़बर मुंहिंजी नज़रुनि खां बि गुज़री ऐं अव्हां सां बि शेयर कई आहे। यकीनन अव्हां पाण बि ॾिठी हूंदी त मलीर कोट में अॼु जेको आहे कराची में हिकु तमामु अहिड़ो कंडेमेबल वाक़ियो पेश आयो आहे, काल्ह जेको एक्चुअली पेश आयो ऐं उहो काफ़ी सोशल मीडिया ते सर्कुलेट बि करे पियो। PTI जी अॻुवाण ऐं लैला परवीन साहिबा उन्हनि ते उन्हनि जे भाउ सां गॾु जेको आहे उन्हनि ते तशदुद कयो वियो। वीडियो तमामु घणी डिस्टर्बिंग आहे। हिकु तरफ़ त असांजो मुआशिरो इहो क्लेम पियो करे त उहो औरत खे इज़त ॾींदा आहिनि ऐं ॿिए तरफ़ जॾहिं अहिड़े क़िस्म जा वाक़िया असांजे साम्हूं अचनि पिया त असीं सवाल उथारण ते मजबूर थी वञूं पिया। सो इहो केतिरो कंडेमनेबल वाक़ियो आहे? ॾिसो, सभ खां पहिरियों त हिन वाक़िए जी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे, छो जो जॾहिं इंसान जी सोच हिकिड़ी बदबूदार ऐं ग़लीज़ थी वञे ऐं ज़ालिम खे सज़ा ॾियण जो तसवुरु ख़तमु थी वञे ऐं मज़लूम जी दाद रसी लाइ को नज़र न अचे त उन्हनि मुआशिरनि में इन ई क़िस्म जा वाक़िया पेश ईंदा आहिनि। ॾिसो, इस्लाम में औरत खे छा दर्जो ॾिनो वियो आहे, किथे माउ जे पेर जे हेठां जन्नत रखी वई आहे। त उहा ई औरत पाकिस्तानी मुआशिरे में जेकॾहिं ज़ुल्म ऐं तशदुद जो शिकार बणिजे त इहा पाकिस्तान जे हुक्मराननि जे लाइ सवालिया निशान आहे त हिकु तरफ़ असां दावेदारी कयूं मदीना जी रियासत जी ऐं इस्लामी मुआशिरे जी, छो जो औरत खे जेकॾहिं सभ खां वॾो मुक़ाम ॾिनो वियो आहे त उहो सिर्फ़ु इस्लामी मुआशिरे में ई ॾिनो वियो आहे ऐं उन मुआशिरे में उन मुसलमान मुल्क में असां रहूं, उन जे बावजूद बि औरत ते इन क़िस्म जो तशदुद थिए। हुकूमत खे झंझोड़ण जी ज़रूरत आहे त उन्हनि कल्पर्ट्स खे जेको आहे फ़ौरन कानून जे दायरे में आंदो वञे ऐं अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं ॿीहर इन क़िस्म जा वाक़िया पेश न अचनि। छो जो इहो जेको तसलसुल आहे इहो न सिर्फ़ु असां सिध जी ॻाल्हि कयूं, पर इहो तसलसुल पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ वक़्तनि में असांखे नज़र ईंदो आहे। चाहे उहो मीनारे पाकिस्तान जो वाक़ियो हुजे या गुजरांवाला जो वाक़ियो हुजे, गुजरात में वाक़ियो थियो, अहिड़े तरीक़े सां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि इन क़िस्म जा वाक़िया पेश थींदा आहिनि। ऐं इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, रियासत खे चैलेंज करण जे मुतरादिफ़ आहे त उहा रियासत जंहिंखे रियासत खे ख़ुदि माउ जो दर्जो हासिलु हूंदी आहे, पीउ जो दर्जो हुनखे हासिलु हूंदो आहे, त उहो पंहिंजी रियासत में रहंदड़ मर्द हुजे या औरत हुजे उनखे इंसाफ़ फ़राहम करे। पर असांजी बदकिस्मती आहे त हर शोबे में असां कंहिंखे बि इंसाफ़ फ़राहम करण में बिल्कुलु हुकूमत रियासत ते बि असीं सवाल उथारे पिया सघूं, उन्हनि ते बि असीं ॻाल्हाए पिया सघूं अहिड़नि वाक़ियनि जे बाबति। पर जमाली साहब, पंहिंजो इंसान जो ज़मीर बि त आहे न। जेकॾहिं हिन वीडियो खे अमीं गौर सां ॿुधो या अमीं ॿुधो बि हूंदो त उते जेको वीडियो रिकॉर्ड पियो करे, आई गेस उनजी आवाज़ आहे, उते कोई पुछी रहियो आहे त कंहिंखे केरु मारे रहियो आहे, त उते जवाब में अचे पियो त लेडीज़ आहे। त छा कंहिं माण्हूअ जो उते ज़मीर जाॻियल कोन हो या वञी करे इन वाक़िए खे जेको कुझु बि थी रहियो उन सभ खे वञी करे स्टॉप करे हा, या का पुलिस वग़ैरह अची वञे हा वक़्त ते, त माण्हुनि जो ज़मीर छो मरी वियो आहे? ॾिसो, इहो ई आहे त जॾहिं ज़ालिम ताक़तवर हुजे ऐं मज़लूम कमज़ोर हुजे त उन ई मुआशिरनि में इन क़िस्म जा वाक़िया पेश थींदा आहिनि। छो जो उन्हनि मां हिकु त ख़ौफ़ ख़ुदा ख़तमु थी वियो आहे, ॿियो उन्हनि खे कानून जो डपु न आहे। जेको जंहिं मुल्क में तव्हां ॾिसो, ॿाहिरि जे कंहिं बि कंट्री में, जेके मुस्लिम कंट्री न आहिनि बि, त उते सभ खां वधीक जेकी सज़ा आहे उहो सिर्फ़ु इन करे ॾिनी वेंदी आहे त जेकॾहिं कंहिं हिकिड़े शख़्स कंहिं ॿिए शख़्स ते हथु खयो, चाहे उहो जाइज़ मसइले ते बि हुजे, पर उते हथु खणणु यानी उहो सभ खां वॾो ॾोह तसवुरु कयो वेंदो आहे। तव्हां UK में, आइलैंड में या अमेरिका में जेके तव्हां हिननि जे रियासतनि जा कानून ॾिसो त इन ॻाल्हि ते सख़्ती तमामु घणी आहे त कंहिं बि मर्द या औरत खे इहो हक़ु हासिलु न आहे त उहो कंहिं हथु खणे। तशदुद त इलाही परे जी ॻाल्हि थींदी आहे। ऐं जेको कल्ह जो वाक़ियो हुयो, जेको दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो हुयो, जेके ॾिसी बि कान पिया सघूं ऐं मजबूरनि हिनखे बंदि करिणो पियो, जेको सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी, त सवाल इहो आहे त जंहिं रियासत में ज़ालिम खे सज़ा नथी मिले ऐं मज़लूम खे इंसाफ़ नथो मिले, उन रियासत में इन क़िस्म जा वाक़िया परवान चढ़ंदा आहिनि। हाणे असां उन माण्हुनि खां त उमेदु नथा रखी सघूं, छो जो हिकिड़ो पस्तगी जी ज़हन रखंदड़ माण्हू हुआ, हिकिड़ा बदबूदार ऐं मुआशिरे ते बदनुमा दाग़ हुआ उहे,
पर असां At least रियासत तो पंहिंजी खां त profession अपील करे जी थोरो सघूं था ख़्यालु त करे वठनि, रियासत जी त इहा ज़िमेदारी आहे त जेकॾहिं इन क़िस्म जो हिकिड़ो वाक़ियो पेश थियो आहे त फौरन notice इमीडिएट वठी जेको आहे उन ते रिएक्ट थियणु घुरिजे आहे, उनखे जेकी न्याणी हुई उनखे तहफ़ुज़ मिलणु घुरिजे आहे, ऐं जेके ॾोहारी आहे उन्हनि खे कानून जी गिरफ़्त में अचणु घुरिजे आहे। बदकिस्मती पाकिस्तान में आहे त वक़्त ते कार्रवाई कान थींदी आहे, जंहिंजे करे ई ज़ालिम माण्हुनि जो दिलि जेको आहे उहो अञा वॾो थींदो आहे ऐं अञा वधीक ज़ुल्म करण ते जेको आहे उन्हनि खे तरगीब मिलंदी बिल्कुलु आहे। अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं आहिनि उनखे इनकरेज कंदियूं आहिनि त अहिड़ा वाक़िया अञा बि थींदा रहनि, अहिड़ा उहे कम बि कंदा रहनि। सो बहरहाल एटलीस्ट हू पंहिंजे प्रोफेशन जी थोरी घणी इज़त करे वठनि हा, जेको उन वक़्तु उन्हनि खे यूनिफॉर्म पातल हुयो उन्हनि कोन कयो। सो बहरहाल इशू छा बि हुजे या औरत कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ु रखंदड़ हुजे, छा बि मसइलो हुजे, भली हुनजो क़सूर बि हुजे, औरत हुजे या मर्द हुजे, कोई बि उन जॻह ते जेकर हुजे त ईअं बहरहाल न थियणु खपे ऐं ना ई कंहिंखे करणु खपे। सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं पिया, मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स जेके मुख़्तलिफ़ केसिस में पेश आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल थींदी, पर उन खां अॻु में अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान FBR जी ट्रैक एंड ट्रेस जी इफ़्तिताही तक़रीब सां ख़िताब करे रहिया हुया। काफ़ी इंट्रेस्टिंग स्टेटमेंट्स उन्हनि ॾिनियूं ऐं उन्हनि जो चवणु आहे त पाकिस्तान जो वॾो मसइलो पैसो न हुअणु आहे ऐं मुल्क खे कर्ज़ वठी हलाए रहिया आहियूं। कर्ज़ केरु वठी रहियो आहे? वज़ीर आज़म साहब खे कोई इहो ॿुधाए त जेतिरा कर्ज़ वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब वरिता आहिनि एतिरा पाकिस्तान जी हिस्ट्री में कंहिं हुकूमत कान वरिता आहिनि। 50 सालनि में असां एतिरो कर्ज़ न वरितो पाकिस्तान जेतिरो वज़ीर आज़म साहब इन्हनि 3-3.5 सालनि में वठी छॾियो आहे। त हू पंहिंजी हर ॻाल्हि जी पाण नफ़ी कंदा आहिनि। इमरान साहब जी हिकिड़ी ख़ूबसूरती इहा ई आहे त घटि में घटि हू एक्सेप्ट कंदा आहिनि पंहिंजी हर उन ग़लती खे जेके हू दोहराईंदा रहिया आहिनि ऐं जेको हू ॻाल्हाईंदा रहिया आहिनि उनजे अगेंस्ट वरी पाण ॻाल्हाईंदा रहिया आहिनि। ट्रैक रिकॉर्ड त इहो ई आहे वज़ीर आज़म साहब जो। ऐं हिन में बि तव्हांखे यादि हूंदो त वज़ीर आज़म साहब जी मूंखे स्पीच यादि आहे जेकी कंटेनर ते कई हुअऊं त पाकिस्तान मालामाल मुल्क आहे, पाकिस्तान में ख़ज़ाननि जा अंबार आहिनि, पाकिस्तान खे में पैसे जी काई कमी न आहे, रुगो मैनेजमेंट जो मसइलो आहे, गुड गवर्नेंस जो मसइलो आहे, चोरी खे घटि करण जो मसइलो आहे। कॾहिं बि उन्हनि इहो न चयो त पाकिस्तान कंगाल मुल्क आहे। इहे हाणे वज़ीर आज़म साहब वरी उन ॻाल्हि तां बि पाण माशाल्लाह यू टर्न वरितो आहे त हाणे पाकिस्तान में पैसो न आहे, कर्ज़नि ते हले थो। त असां बि त इहो ई था सवाल कयूं त हीअ कर्ज़नि ते छो था हलायो? तव्हां त वाइदो करे आया त असां IMF ॾे वेंदासीं, उहो जेको आहे उनखां बहितर असां ख़ुदकुशी कंदासीं। त हाणे तव्हां IMF खे मिंथू करे रहिया आहियो, उन्हनि जा चार्टर ऑफ डिमांड जेको आहे तव्हां मञे रहिया आहियो, महांगाई में तव्हां 300 खां 500% इज़ाफ़ो करे चुका आहियो, रोज़ जी बुनियाद ते महांगाई वधंदी पई वञे, अञा वरी $1 अरब तव्हां लोन वरितो आहे। त कर्ज़नि में असांखे विझे केरु थो? इहे हुकुमरान था विझनि न, आम माण्हू त वञी कंहिंखां कंहिं ॿियनि मुल्क खां कर्ज़ु कान थो वठे। त इहे हुकुमराननि जूं पॉलिसियूं आहिनि जेके कर्ज़ु वठी असांखे अञा कर्ज़ी करे रहिया आहिनि। त यानी पाकिस्तान जो हर बचो जेको आहे, पहिरियों जॾहिं इमरान ख़ान साहब जी हुकूमत न हुई त 1.5 खां 2 लख रुपया फ़ी माण्हू जेको आहे कर्ज़ ई हो। हाणे जॾहिं खां इमरान साहब आयो आहे त उहो कर्ज़ु जेको आहे डबल थी 3.5 लख खां 4 लख रुपया पर पर्सन, यानी पाकिस्तानी 20 करोड़ जा 20 करोड़ आवाम जेको आहे असां कर्ज़ ई थी चुका आहियूं। त इहे असांखे कर्ज़ ई त तव्हांजी हुकूमत थी करे, तव्हांजूं पॉलिसियूं थियूं कनि। तव्हां जेके दावा कंदा त पाकिस्तान में ख़ज़ाननि जो कमी कान्हे, पाकिस्तान में मादनी वसाइल जी कमी न आहे, हिन में को शक न आहे त पाकिस्तान में मादनी वसाइल जी कमी न आहे। मसइलो ई मैनेजमेंट जो आहे, मसइलो ई उन तरफ़ तवजो ॾियण जो आहे, मसइलो ई उन्हनि शयुनि खे बहितर करण जो आहे। उन करण में त 3.5 साल में त अञा ताईं तव्हां नाकाम विया आहियो। बाक़ी अॻिते ॾिसूं। उन्हनि ॿी स्टेटमेंट बि ॾिनी टैक्स जे हवाले सां त सुधरियल मुल्कनि में जेको टैक्स आहे उहो टैक्स जो को सोचींदो बि न आहे, जेके डेवलप्ड कंट्रीज़ हूंदियूं आहिनि, पर असांजी अशराफिया टैक्स निज़ाम जोड़ण जी कॾहिं कोशिश ई न आहे कई। त छा असीं टैक्स अवाम पे न पई करे या किथे फॉल्ट आहे? हाणे इमरान ख़ान साहब यूरोप मां पढ़ियो आहे ऐं लंदन में घणो वक़्तु गुज़ारियो अथई। इमरान ख़ान साहब खे इहा ख़बर हुजणु घुरिजे, मुल्क जो वज़ीर आज़म आहे, तक़रीर कंदे वक़्तु इंफॉर्मेशन जो हुजणु ज़रूरी हूंदो आहे। त सभ खां वधीक जेकी चोरी आहे टैक्स जे मामले में, उहा लंदन में, अमेरिका में, जर्मनी में आहे। जेके $बिलियन जी उते चोरियूं थींदियूं आहिनि टैक्सिस जे मद में, ऐं सभई माण्हू जेलनि में आहिनि इन टैक्स चोरी जे मामलनि ते। इहे न आहे त दुनिया में टैक्स चोरी न आहे। ॾिसो, उन टैक्स चोरी खे जेकॾहिं चलो आहे, असां तव्हांजी ॻाल्हि ते अचूं त उनखे रोकण में त तव्हांजो कमु आहे न। तव्हां हीअं प्राइम मिनिस्टर आहियो, तव्हां को अपोज़िशन लीडर थोरी आहियो, तव्हां इहा तक़रीर था कयो। अवल त इहा ई ॻाल्हि ग़लति आहे त दुनिया में इहो कॉन्सेप्ट न आहे। मां त सम्झां थो त पाकिस्तान खां कई गुना वधीक चोरी दुनिया जे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में आहिनि। यानी UK में $10 बिलियन जी टैक्स चोरी जा केसिस साम्हूं ईंदा आहिनि। पाकिस्तान जो त एतिरो बजट बि कान्हे जेतिरा उते टैक्स चोरी जा केस अची वेंदा आहिनि। पर सवाल इहो आहे त मालूमात या त अथनि ऐं पाकिस्तानी मुआशरे हिसाब सां तक़रीर करण था चाहिनि त भले कनि, पर जेकॾहिं मालूमात जे मुताबिक़ तक़रीर कंदा त हिननि खे ख़बर पवंदी त अमेरिका जर्मनी जी जेलनि में ॾिसो त अधु खां वधीक माण्हू इन्हनि टैक्स चोरी जे मामलनि में जेलनि में पिया आहिनि।
ऐं कई माण्हुनि खे असां सुञाणूं था, गूगल ते सर्च कयो त तव्हांखे ख़बर पवंदी त केतिरा वॾा वॾा उते टैक्स चोरी जा केस साम्हूं ईंदा आहिनि। ऐं हर कुझु महीननि खां पोइ माण्हू जेलनि जो उन्हनि खे जेलनि में मोकिलियो वेंदो आहे इन ई टैक्स चोरी जे चकर में। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान में बि टैक्स चोरी आहे, हिन में असांखे को डाउट कान्हे त टैक्स चोरी पाकिस्तान में न आहे। पर तव्हां पाकिस्तानी आवाम खे सहूलियत छा था ॾियो? टैक्स वठण त हाणे तव्हां मूंखे पाणी जी बोतल वरिती आहे, चांहि जी पती वरिती आहे, माचिस जी तव्हां दॿी वठो, हर शइ ते छा GST 60% या 70%? तव्हां जेके मेडिसिन वठो, कंहिं स्टोर ते वञी तव्हां कुझु वठो त छा तव्हां GST कान? त टैक्स छाखे चइबो आहे? टैक्स त इन खे ई चइबो आहे न त तव्हां जेकी शइ परचेस था कयो उन ते तव्हां खां एट सोर्स डिडक्शन करे ऐं टैक्स वरितो थो वञे। हाणे तव्हां जेकी हे टैक्स चोरी जी ॻाल्हि था कनि त इनकम टैक्स चोरी जेको आहे, जेको 2.5% ऐं 3% जो मामिलो आहे, त भई तव्हां पब्लिक खे कहिड़ी तव्हां फैसिलिटी था ॾियो? तव्हां असांखे मेडिकल जी फैसिलिटी था ॾियो, तव्हां असांखे हेल्थ जी फैसिलिटी था ॾियो, तव्हां असांखे एजुकेशन जी फैसिलिटी था ॾियो, तव्हां असांखे रोड रस्तनि जी फैसिलिटी था ॾियो, तव्हां असांखे ट्रांसपोर्ट जी फैसिलिटी था ॾियो। आख़िर तव्हां पाकिस्तानी आवाम खे ॾियो छा था? सवाइ पाकिस्तानी आवाम जो खून चूसण खां सवाइ तव्हां हुकुमरान कंहिं छा कयो आहे पाकिस्तानी आवाम जे लाइ? पाकिस्तानी आवाम जे लाइ डॉलर्स वठी रहिया आहिनि। ऐं जेको हाणे ताज़ो मुआइदो बि थियो पाकिस्तान जो, जंहिं ते हुननि ख़ैर ख़ुशी जो बि इज़हार कयो त असांजो मुआइदो जेको आहे उहो फिक्स थी वियो आहे $6 बिलियन जो, जंहिंमां $1 अरब जेकॾहिं आउं ग़लति न चई रही आहियां त अचण वारो आहे। सो इन हवाले सां मुंहिंजो छा चवणु आहे। ऐं उन्हनि हिकु ॿी बि कल्ह जी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस हुई जंहिंमें शौकत तरीन साहब ऐं वज़ीर तवनाई हमाद अज़हर साहब बि मौजूदु हुया। सो हुननि बिजली वधाइण जी बि ॻाल्हि कई। हुननि चयो त कुझु महीननि में बिजली असीं न वधाईंदासीं, पर कुझु महीननि खां बाद में बिजली जो अंग बि असांखे जेको आहे वधाइणो आहे, प्राइसिस वग़ैरह। ऐं उन ई खां गॾोगॾु जेको आहे पेट्रोल जो जी बि हिकु अनाउंसमेंट कई त हर महीने असांखे थी पियो सघे त ₹4 पेट्रोल जेको आहे उहो असांखे वधाइणो पवे। सो हीअ जेके पॉलिसी शिफ्ट्स आहिनि इकोनॉमी स्टेबिलिटी जे लाइ अव्हांखे कीअं पिया लॻनि? ॾिसो त पाण हिकु तरफ़ चवनि था त कर्ज़ वठी मुल्क खे तबाह कयो आहे, ॿिए तरफ़ वरी कर्ज़ वठी ख़ुशि था थियनि। हाणे इहो ई असां चऊं था त ही हिकिड़ी ॻाल्हि कनि न, आवाम खे या त ई बेवकूफ़ पिया सम्झनि त तव्हां कर्ज़ वठण जी ॻाल्हि खे ग़लति सम्झो था, उन खे मुल्क जे ख़िलाफ़ु इक़दाम करार ॾियो था पाण, ऐं साॻियो कमु त पाण करे रहिया आहियो न। त कर्ज़ मथां कर्ज़, यानी कि कर्ज़ लाहिण जे लाइ बि तव्हांखे कर्ज़ वठी वरी उहो इंट्रस्ट सां गॾु तव्हांखे पे करिणो आहे, त यानी तव्हां ते डबल कर्ज़ चढ़ी वेंदो। हाणे $1 अरब अची विया, पहिरियों बि $3 अरब आया IMF खां, कुझु UAE खां $3 अरब आया, कुझु सऊदी खां $3 अरब आया, वरी चाइना खां आया। ॾिसो ही एक्सचेंज खे तव्हांजे फिक्स में रखी करे हिकिड़ी कोशिशि करे रहिया आहिनि त डॉलर खे स्टेबलाइज़ कजे। हाणे इहो घणा ॾींहं थींदो? तव्हांजो रोज़ जो जेको ख़र्चु आहे हिकु रफ आइडिया मुताबिक़ $1.5 अरब जो आहे पर डे। हाणे तव्हां केतिरो सस्टेन कंदा? नामुमकिन आहे जो सस्टेन करे सघो। इन करे असां शुरू खां जेके प्रोग्राम कयासीं उन में चयोसीं तमामु ज़हनी तौर ते तयारु रहे, ही महांगाई इलाही वधंदी, अञा बि महांगाई घटि आहे। जेके असां आदादो शुमार ॾिसी रहिया आहियूं ऐं जेकी इंटरनेशनल डॉलर जी फ्लक्चुएशन आहे, त तव्हांजी महांगाई में अञा इज़ाफ़ो थींदो। तव्हांजो इहो पेट्रोल बि वधंदो, तव्हांजी बिजली जी क़ीमत बि वधंदी, सभु शयूं बि वधंदियूं, तव्हांजी शयुनि में लोड शेडिंग्स बि पैदा थींदियूं। जीअं हाणे गैस जी लोड शेडिंग पैदा थी चुकी आहे। ॾिसो इहा ग्राउंड रियलिटी आहे। जेसि ताणी असां पंहिंजा मादनी ज़रियनि ते इनसार न कंदासीं, जेसि ताणी असां पंहिंजी मादनियात खे फ़रोग़ न ॾींदासीं, उनखे यूटिलाइज़ न कंदासीं, तेसि ताणी असां कुझु कान था करे सघूं। असां वटि सभ खां वॾो प्रोजेक्ट थरकोल प्रोजेक्ट आहे बिजली जे हवाले सां, पर तव्हां ॾिसो उते फोकस जेको आहे सिर्फ़ु वीचारी सिंध गवर्नमेंट पंहिंजे तौर ते कंदी रहंदी आहे। जंहिं तरीक़े सां फेडरल गवर्नमेंट खे ॾिसो, जेकॾहिं थरकोल मां 40,000 मेगावाट बिजली पैदा थिए थी, या इनिशियल 6,000 या जेको चवनि था 6,500 मेगावाट पैदा थिए थी, त उहा सिर्फ़ु छा सिंध में इस्तेमालु थींदी? उहा ओवरऑल पाकिस्तान खे मिलंदी। ऐं जॾहिं कोयले तां बिजली पैदा थींदी त यकीनन उनजी क़ीमत जेकी हींअर असां फ्यूल ते ख़र्च करे रहिया आहियूं, $1.5 खां $2 अरब इहो तव्हांजो फ्यूल जो बचंदो, प्लस हो तव्हांखे सस्ती बिजली पवंदी। असांजी बदकिस्मती इहा आहे त असां सस्ती बिजली ते छो नथा वञूं? उनजो रीज़न आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां ऐं सॼी क़ौम खे ॿुधायूं। सिंध जो अवाम KTN जो जोश सां ॾिसंदो आहे ऐं उन्हनि खे नज़र रखंदो आहे। हीउ जेको फ्यूल जो जेको मसइलो आहे, इन में वफ़ाक़ी हुकूमत जा कुझु मख़सूस पॉलिटिशियंस, कुझु ताक़तवर इदारा ऐं कुझु ब्यूरोक्रेट, उन्हनि जी हिकिड़ी परसेंटेज हूंदी आहे। जॾहिं तव्हां कंहिं बि कंट्री खां फ्यूल परचेस कंदा आहियो, ख़रीद कंदा आहियो पैसनि ते, त उन में हिकिड़ी परसेंटेज हूंदी आहे जंहिंखे असां रुश्वत चई सघूं था, या जंहिंखे ही पंहिंजी कंसल्टेंसी फीस करार ॾेई सघनि था,
या उन में इनखे चइजे त उन्हनि खे ख़ुशि करण लाइ त जीअं उन जे मुल्क खां वधि शयूं घुरायूं वञनि या ख़ासि तौर ते छो जो फ्यूल त तव्हांखे रोज़ु घुराइणो ई आहे त इहा परसेंटेज जी जेकी माफ़िया आहे जीअं दवाउनि जी हिकिड़ी माफ़िया हूंदी आहे जहिड़े तरीक़े सां हाणे कणिक जी ऐं शुगर जी हिकिड़ी वॾी माफ़ियाऊं आहिनि उन में रुॻो इहे 2-4 पॉलिटिशियन मुलविस न हूंदा आहिनि उन में कई माण्हू इन्वॉल्व हूंदा आहिनि उहो हिकिड़ो कटेल थियल हूंदो आहे इन्हनि सभिनी जो अहिड़े तरीक़े सां इहा ख़ासि तौर ते फ्यूल जी जेकी माफ़िया आहे उहा इन्हनि सभिनी खां ताक़तवर आहे अच्छा छो जो उहा फिक्स रिश्वत तव्हांखे रोज़ जी बुनियाद ते जेके बि उन पावर कॉरिडोर में माण्हू वेठा आहिनि उहो उन्हनि जो शेयर आहे जेके उहो पंहिंजो हक़ु सम्झंदा आहिनि त इन करे हू चाहींदा ई न आहिनि त का सस्ती बिजली यानी कोल असांजो पंहिंजो आहे जेको दुनिया जो अच्छा, माफ़िया में सियासी माण्हू बि शामिल आहिनि ॾिसो उन माफ़िया में सभु शामिल हूंदा आहिनि माफ़िया ईअं न ठहंदी आहे पहिरीं ॻाल्हि त क़ौम खे बि सुञाण क़ौम आहे असांजी ख़बर हूंदी त हिन माफ़िया में हर इदारे जा माण्हू उन्हनि सां गॾु मुलविस हूंदा आहिनि अच्छा चाहे उहा जुडिशरी हुजे चाहे उहा एस्टेब्लिशमेंट हुजे चाहे उहा फेडरल ब्यूरोक्रेसी हुजे या पॉलिटिशियन हुजनि उहा माफ़िया इन्हनि सभिनी जी कटेल हिकिड़ी ठहियलु हूंदी आहे जंहिंमें कुझु न कुझु हिसो इन्हनि सभिनी मां कंहिं न कंहिंखे मिलंदो रहंदो आहे वक़्तनि वक़्तनि माण्हू चेंज थींदा रहंदा आहिनि पर इहो कल्टेल बरक़रार रहंदो आहे उहो जेको रिश्वत जो हिकिड़ो समुंड आहे उन मां उन्हनि खे दरिया वांगुरु पैसा मिलंदा रहंदा आहिनि त हिकिड़ो पाकिस्तान में बदकिस्मती इहा आहे त जेकी शइ असांखे अवेलेबल न आहे असां उनखे वधि खां वधि घुराईंदा आहियूं त जीअं असांजो एक्सचेंज जेको आहे वधि खां वधि पैसो ॿाहिरि वेंदो आहे उनजी वरी हिकिड़ी परसेंटेज हूंदी आहे जेकी इम्पोर्ट एक्सपोर्ट जो इहे सभु अंग अखर असांखे पेश कंदा आहिनि सवाल इहो आहे त उहा प्रोडक्ट असां पाण छो नथा कयूं सिर्फ़ु इन ई करे नथा कयूं त जेकॾहिं असां उहा प्रोडक्ट पाण उनजो आगाज़ करे छॾींदासीं त जेकी हिननि जूं परसेंटेजिस हूंदियूं उहे सभु बंदि थी वेंदियूं हाणे उन्हनि पंहिंजे चवंदा आहिनि त पंहिंजे हिकिड़े आने जे करे असां मुल्क खे उन्हनि कटेल्स जे हवाले करे छॾियो आहे जेकी हर फील्ड में आहिनि चाहे उहा तव्हांजी फ्यूल जी फील्ड हुजे चाहे उहा तव्हांजे खाधे पीते जूं जेके शयूं अचनि थियूं उन सां मुतलिक़ हुजनि तव्हां हिकिड़ो मामूली शइ ॾिसो त जेको असां ऑयल आहे जेको तेल असां इस्तेमालु कंदा आहियूं या घी जेके असां चऊं घरनि में इस्तेमालु थींदो आहे तव्हां उनजी त ॾिसो त केॾी वॾी तइदाद में असां ॿाहिरां ई घुरायूं था आख़िर छो पाकिस्तान में हिकु ज़माने में वॾियूं वॾियूं उन जूं फैक्ट्रियूं हूंदियूं उन्हनि खे छो बंदि कयो वियो या उन्हनि खे छो अॻियां न पियो वधणु ॾिनो वञे मसइलो त उहे इहे ई माफ़ियाज़ आहिनि जेके हर फील्ड में मौजूदु आहिनि हर फील्ड जी हिकिड़ी अलॻि माफ़िया आहे तव्हां असांजी पंहिंजी सीमेंट इंडस्ट्री खे ॾिसो तव्हां पंहिंजे सरीअ जी इंडस्ट्री खे ॾिसो तव्हांखे ख़बर न आहे त हीअ स्टील मिल जो इहो बेड़ो गर्क छो कयो वियो छो जो 4 खां 6 जेके ताक़तवर माफ़िया जा माण्हू हुआ उन्हनि पंहिंजूं स्टील जूं फैक्ट्रियूं लॻायूं ऐं पंहिंजी मोनोपोली क़ाइमु करण जे लाइ पाकिस्तान स्टील जेकी एशिया जी सभ खां वॾी स्टील मिली उनखे तबाह बर्बाद करे छॾियऊं अहिड़े तरीक़े सां पीआईए खे छो तबाह कयो वियो पीआईए खे ई न करे तबाह कयो वियो त हिननि खे उहा कमीशन जेकी उन इदारनि मां न पई मिली रही हुई जेके हिननि खे ॿियनि शयुनि तां मिलंदी आहे अहिड़े तरीक़े सां तव्हां रेलवे जे निज़ाम ते अचो त रेलवे में तव्हांखे यादि हूंदो हिकु ज़माने में मालगाॾियूं हलंदियूं हुयूं ऐं ट्रांसपोर्ट जो सॼो कमु उन रेलगाॾियुनि मालगाॾियुनि जे ज़रिए थींदो हुयो पर ट्रांसपोर्ट माफ़िया अची वई ट्रॉलर ही NLC जे नाले ते ही कंहिंजे नाले ते फलाणे नाले ते ही हिकिड़ी एतिरी वॾी माफ़िया आहे जंहिंसां तव्हांजा रोड रस्ता बि मुतासिर थियनि था अरबे रुपया तव्हां इन्हनि रोड रस्तनि जी मेंटेनेंस ते जेको ख़र्च था कयो त उहो बि त कंहिंजे उन्हनि जी बिल्कुलु माफ़ियाज़ डेफिनेटली एग्ज़िस्ट कनि पियूं ऐं इहा मां तमामु इंपॉर्टेंट ॻाल्हि रेज़ कई फ्यूल माफ़ियाज़ जे हवाले सां बि पर जमाली साहिबु हिकु आख़िरी सुवाल इन मुआदे हवाले जेको आहे आउं पुछणु चाहींदसि त हीउ जेको मुआदो हिननि कयो आहे IMF सां हीउ इन्हनि ते एॾो सेटिस्फाइड असांखे हुकूमत छो नज़र पई अचे ऐं ख़ुशी जो इज़हार कंदे असांखे छो नज़र आई मुफ़्त जा पैसा आहिनि न हिननि जे खीसे हिननि खे त अदा ई न आहिनि को बि फ़ाइदो कोन्हे जेकॾहिं कर्ज़ वरितो पियो वञे हे पंहिंजो वक़्तु पास करिणो आहे छो ज़्यादा हुकूमत वेठा इकोनॉमी स्टेबल न पई थी सघे हिन सां हे चाहिनि था त मुल्क इन हद ताईं कर्ज़नि जे लपेट में अची वञे जो ॿिया को बि हुकूमत जेकॾहिं करणु अचे त हू उन परेशानी मां निकिरी न सघे छो जो एतिरा वॾा जेके हिननि कर्ज़ हासिलु कया आहिनि मां त चवंदो 50 सालनि में असां एतिरा कर्ज़ हासिलु न कयासीं जेके 3 साल में हिननि हासिलु कया आहिनि त हिननि खे त बाद में इहे सोचे वेठा आहिनि त असांखे त जवाबु ॾियणो ई न आहे जेकी हुकूमत ईंदी छो जो हिननि खे इहे तसली आहे त अॻिली दफ़े आवाम हिननि खे पसंदि न कंदो हिननि खे इहो यकीन आहे त जेके हिननि जा कारनामा आहिनि उन्हनि खे ॾिसी करे आवाम हिननि खे वरी उन तरह वोट ॾींदो ई कान इहो हिननि खे पूरो यकीन आहे इन करे ही कर्ज़नि मथां अच्छा पर आवाम मां जेकॾहिं असीं ओवरसीज़ पाकिस्तानी जी ॻाल्हि कयूं त असांखे जेको आहे इलेक्शन कमीशन पाकिस्तान जे ॿाहिरां एहतजाज बि कंदे नज़र आया जंहिंसां गॾु असांखे कुझु मिनिस्टर्स वफ़ाक़ी मिनिस्टर्स बि नज़र आया आहिनि त जेको बिल्स पेश थिया आहिनि पार्लियामेंट जे जॉइंट सेशन में इमरान खान साहब ऐं हिन जी पूरी हुकूमत ओवरसीज़ खे वॾी इज़त ॾियण जी ॻाल्हि थी करे असां चऊं था बिल्कुलु ठीकु आहे ओवरसीज़ उहे बि असांजा पाकिस्तानी भाइर आहिनि ॿाहिरि वञनि था महिनत कनि था ऐं पंहिंजी महिनत जो पैसो हिते मोकिलीनि था
असां बि उन्हनि खे क़दर जी निगाह सां था ॾिसूं। सवाल इहो आहे त उहे 90 लखनि जी तव्हांखे एतिरी फ़िक्र आहे, 22 करोड़ जी फ़िक्र छो कान्हे? अच्छा, हू त वरी बि पंहिंजी ज़िंदगी उन मुल्कनि जे फैसिलिटी सां गॾु गुज़ारे रहिया आहिनि। जेकॾहिं हू उतां जा नेशनल थी चुका आहिनि त हुननि जी हेल्थ एजुकेशन खां वठी हर क़िस्म जी फैसिलिटी उन्हनि खे अवेलेबल आहे। तव्हांखे उन्हनि जो पेट में घणो सूरु आहे, असां चवंदा असांखे उन्हनि सां हमदर्दी आहे त हू महिनत कनि था, सुठी ॻाल्हि आहे। पर असांजा जेके माण्हू हिते मानी जे लाइ तरसनि था, जेके बुख ते सुम्हनि था, जिन ॿारनि खे स्कूल वञण जी फैसिलिटी हासिल कान्हे, उहे लखनि में न करोड़नि में आहिनि। हिननि जो पंहिंजो डेटा हुयो त को 22 मिलियन ॿार जेके स्कूल ई कोन पिया ॾिसो न, करोड़नि जी तइदाद में ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। सरकारी अस्पतालुनि में तव्हां वञी ॾिसो त उते हेल्थ जी कंडीशन छा आहे, ट्रांसपोर्ट तव्हां वटि आहे कान, एग्रीकल्चर तव्हांजी तबाह बर्बाद थी थिए ॾींहों ॾींहुं, त तव्हां कयो छा आहे, तव्हां ॾिनो छा आहे क़ौम खे? ऐं तव्हां 90 लख इन करे जो हिननि कंप्यूटराइज़ जेकी आहे मशीन जो फ़ैसिलो कयो आहे त उहा कंप्यूटर ते वोट पवंदी, ऐं जेको आहे उहो तव्हांखे हाणे इहो आसिरो पैदा थियो आहे त इहे 90 लख माण्हू हुन मां 90 लख 90 ॾिनो त 60-70 लख जेको आहे असांखे वोट ॾींदा ऐं असां कामयाबु थींदा, त ईअं थींदो कान। ॾिसो, इंसानु सोचींदो कुझु आहे। जनरल ज़ियालक सोचियो कान हो जहाज़ में वञण खां अॻु में त हुनजो जहाज़ क्रैश थी वेंदो, अलाह जा फ़ैसिला अलाह कंदो आहे। मुशरफ सोचियो कान हो त मूंसां ईअं थींदो, ऐं जेको टार्ज़न बणियल हो ऐं मुका ॾेखारींदो माण्हुनि खे, उन खां पोइ उनजी हालत इहा थी आहे जो गद्दारी जे केस में जेको आहे दुबई में दरबदर जी ठोकरूं थो खाए। सवाल इहो आहे त अलाह जा फ़ैसिला उहो अलाह पाण कंदो आहे। इंसान जूं ख़्वाहिशूं वॾियूं हूंदियूं आहिनि, ज़रूरी न आहिनि त उहे सभु तव्हांजूं ख़्वाहिशूं पूरियूं थियनि। ज़रूरी न आहे त अॼु तव्हां हुकूमत में वेठा आहियो ऐं सोचो था त अॻिला 5 साल अॻिला 10 साल इमरान ख़ान साहिब जी ऐं हिन जे वज़ीर जी तक़रीर मां इहो महसूसु थींदो आहे त इहे चाहिनि था त असांखे 20 साल 10 साल 15 साल जे लाइ लिखी ॾेई छॾनि त हुकूमत असांजी आहे। भई हर हुकूमत खे बि इहे ई 5 साल मिलिया आहिनि, बल्कि काफ़ियुनि खे त मिलिया बि कान्हनि, 2.5 साल 18 महीना 33 महीना 35 महीना। मुल्क जो निज़ाम अहिड़ो आहे जो हुकूमत पंहिंजो मुदो पूरो न कंदी आहे। ऐं कंहिं बि वज़ीर आज़म जेको आहे ईवीएम जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, छा टेक्नोलॉजी खे इंट्रोड्यूस करणु ग़लति ॻाल्हि आहे? यकीनन टेक्नोलॉजी खे जॾहिं असीं आणींदा आहियूं कंहिं जॻह ते त हुनजा एडवांटेजिस बि हूंदा आहिनि, डिसएडवांटेजिस बि हूंदा आहिनि। त जेकॾहिं ईवीएम जी ॻाल्हि कजे, हिन जा डिसएडवांटेजिस ॾिसनि त हिनखे ईज़िली हैक करे सघिजे पियो, त पोइ छा उनखे जीअं पीडीएम में हाणे निकितो आहे लॉन्ग मार्च करण जे लाइ, यकीनन उहा शइ बि हिन में रखंदा, त छा उनजो को हल नथो निकिरी सघे? त ईवीएम जी जेको आहे सुठी ॻाल्हि हूंदी आहे, टेक्नोलॉजी क्लेम पियो करे त हैक पई थी सघे, त उनजो को सॉल्यूशन हुजे। सुठी ॻाल्हि हूंदी आहे। असल में मसलो हूंदो आहे ॾिसो नियत जो। ठीकु, जेकॾहिं नियत इहा आहे त सुठी टेक्नोलॉजी सां इलेक्शन कराइणु घुरिजे, पोइ त को मसलो न आहे न, उनजो आसान तरीक़ो आहे। जेकॾहिं तव्हांजी नियत साफ़ हुजे त सभ खां अॻु में तव्हां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे कन्विंस कयो त बाबा असांजी नियत साफ़ आहे, असां तव्हांखे इहे हैंडओवर था कयूं, तव्हां जेको वणे जंहिंजो कमु आहे, इहो हुकूमत जो त कमु न आहे न इलेक्शन कराइणु। इलेक्शन कराइणु कंहिंजो कमु आहे? त जंहिंजो कमु आहे हे उनखे हैंडओवर कनि प्रोजेक्ट, उनखे चवनि था बाबा असांजो हीउ ख़्यालु आहे, असांजी सजेशन आहे। हीअ हुकूमत वधि में वधि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे पंहिंजी तजवीज़ूं ॾेई सघे थी, हुननि ते इम्पोज़ त नथी करे सघे न। हे त हिननि इम्पोज़ कयो आहे, जंहिंमां ख़बर थी पए त हिननि जी नियत ठीकु न आहे। असां इहो था चऊं त जेकॾहिं टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करण जी ॻाल्हि हुजे त इहा सुठी ॻाल्हि आहे। पाकिस्तान उहे ई तमामु घणो पुठिते पयल कंट्रीज़ में शामिलु आहे, त जेतिरी वधि खां वधि टेक्नोलॉजी पाकिस्तान में ईंदी, पाकिस्तान जे लाइ सुठो थींदो। पर नियत जो मसलो आहे सिर्फ़ु, जेको जेकॾहिं इहो कमु कंदा त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे चवंदा त असां चाहियूं था त इलेक्ट्रॉनिक वोटिंग जे ज़रिए इलेक्शन थियनि, तव्हां पाण जेको आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी टेक्नोलॉजी खे ॾिसी करे उनजो डेमो करे ऐं उन ते कमु कयो, त इहो पाकिस्तानी अवाम में बि इन जो इम्पैक्ट सुठो पए आहे। ऐं कंहिं बि तरफ़ खां हिननि खे इहा सियासी जेको प्रेशर वधे पियो, इन जो बि मुंहुं न ॾिसणो पए आहे। मसलो इहो आहे त नियत जॾहिं ठीकु न हूंदी आहे त पोइ इन सभु क़िस्म जा इशूज़ क्रिएट थींदा आहिनि। ठीकु आहे, प्रोग्राम में अॻिते वधूं पिया। हिकु ॿियो केस आहे फॉर्मर सीजेपी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान साकिब निसार जो। त जमाली साहब, डोंट यू थिंक त हिन पूरे मामले में हिकु थोरो इन्वेस्टिगेशन थियणु खपे, त जीअं हिन जो हिकु प्रॉपरली एंड निकिरे, छो त इहो मामिलो हलंदो ई पियो हले, ऐं अभी बि जीअं पहिरियों प्रोग्राम में ॻाल्हि कई त इहो ईअं ई हलंदो रहंदो, एंड शायदि ई हिन जो निकिरे। सो का थोरो इन्वेस्टिगेशन थियण जी उमेद तव्हांखे नज़र अचे पई? ॾिसो, इन मामलनि ते ऑडियो टेप ते बि जेकॾहिं ॻाल्हि कजे वधीक त इन मामलनि ते कॾहिं बि इन्वेस्टिगेशन थी कान्हे। अच्छा, जुडिशरी जे जंहिं जज हे त ख़ैर ऑडियो खे साकिब निसार साहब अञा तस्लीम ई नथो करे, चए थो मां कानूनी कार्रवाई कंदुसि, त असांखे इहा ख़बर न आहे त इहा असली आहे। ख़बर बि न साम्हूं आई आहे। पर सवाल इहो आहे त जुडिशरी जे अॼु ताईं जंहिं मां त पहिरियों बि पंहिंजे प्रोग्राम में जीअं असां चयोसीं इन ई फ्रंट पेज में, त जुडिशरी ऐं ख़ासि तौर ते जर्नलनि जेके पंहिंजे किताब में इंकशाफ़ कया आहिनि, इहा असां इल्ज़ाम नथा लॻाइणु चाहियूं कंहिं ते बि, या जर्नल ते हुजे या जज ते हुजे, असां चऊं था त जेके हुननि इंकशाफ़ात पंहिंजे किताबनि में पाण कया आहिनि, उन्हनि इंकशाफ़ातनि ते हिकिड़ो कमीशन ठाहे ऐं एटलीस्ट उन में मुलविस माण्हुनि खे सज़ा ॾियो। ॾिसो, जेसिताणी
इहो कॉन्सेप्ट पाकिस्तान में पैदा न कयो वेंदो त जेकॾहिं कंहिं जुर्म कयो आहे त उनखे सज़ा ॾिनी वञे, तेसि ताणी पाकिस्तान में इंसाफ़ कॾहिं बि राइज नथो थी सघे। हाणे असां रिक्वेस्ट करे सघूं था, हिन वक़्तु इमरान ख़ान साहिबु माशाल्लाह वॾियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे, त थोरी हिमत पैदा करे त जेके जर्नलनि ऐं जजनि किताब लिखिया आहिनि, या जेके वज़ारत ख़ारजा जे असांजे वज़ीरनि पुराणनि जेके किताब लिखिया आहिनि, उन्हनि सभिनी ते हिकिड़ो कमीशन ठाहियो वञे ऐं उन्हनि जी रिपोर्टनि में जेके बि मुलविस हुजनि, उन्हनि खे चाहे उहो ज़िंदा आहिनि चाहे ज़मीन जे हेठि आहिनि, एटलीस्ट उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। ॾिसो दुनिया जे मुल्कनि कीअं तरक़ी कई हुई त जेके माण्हू उन्हनि जा जुर्म में मुलविस हुआ, उन्हनि जूं डेथूं थी वियूं त उन्हनि जी क़बर कशाई कराए उन्हनि खे फांसियुनि ते चढ़ायो वियो। त अहिड़े तरीक़े सां दुनिया जेको आहे तरक़ी कंदी आहे। असां त उहा अञा वॾी जंग ॾिठी कान्हे, पर जेकॾहिं तव्हां जर्मनी या ॿियनि मुल्कनि जूं तव्हां मिसालूं खणो त उते ॾिसो त हुननि मुस्तक़िल जंगूं ॾिठियूं, आलमी जंगूं ॾिठियूं, पर उनजे बावजूद बि उन्हनि पंहिंजे सिस्टम खे डीरेल न थियणु ॾिनो। छाजे करे न थियणु ॾिनो? जो हुननि इंसाफ़ खे आम माण्हू ताईं रसाई पहुचाई, उन माण्हुनि में उमेद पैदा कई त जेकॾहिं तव्हां कानून सां राब्तो कंदा कंहिं इशू में त कानून तव्हांखे इंसाफ़ ॾींदो। हिते पाकिस्तान में उल्टो सिस्टम आहे त जेकॾहिं तव्हां कानून सां राब्तो कंदव त तव्हांखे अञा ॾुखियाऊं पैदा थींदियूं, वरी हिकिड़ो नओं चोर बाज़ारी जो रस्तो खोले छॾींदा तव्हां। त माण्हू अवॉइड कंदा आहिनि अदालतुनि में बि वञण खां, कानून वटि वञण खां, थाणनि में वञण खां, कंहिं इदारनि में वञण खां, छो जो हुननि खे ख़बर आहे त उते जेको ताक़तवर हूंदो, जेको पैसे वारो हूंदो, उनखे त इंसाफ़ मिली वेंदो, पर जेको मज़लूम हूंदो, जेको कमज़ोर हूंदो, उनखे कोई बि इंसाफ़ प्रोवाइड न कंदो। त इहा ई असांजी बदकिस्मती आहे जंहिंजे करे अॼु असां हिन हालत ते पहुता आहियूं। चवण आहे त हिन मामले में इन्वेस्टिगेशन शायदि थिए या न, पर जेकॾहिं ऑडियो टेप अवां बि ॿुधी हुजे त ऑडियो टेप जे लाइ जीअं साफ़ ई ख़ैर इल्ज़ाम लॻायो वञे चयो त हिन जी ऑलरेडी फॉरेंसिक थी चुकी आहे, पर अॼु हिकु ॿी बि ख़बर साम्हूं आई त कंहिं तक़रीर में फॉर्मर चीफ जस्टिस जेको आहे साकिब निसारी इहे सभु लफ़्ज़ या इहे स्टेटमेंट्स चया हुया मरियम नवाज़ जे लाइ त बेटी को सज़ा दो, या जेकी बि अवां ऑडियो टेप यकीनन ॿुधी हूंदी, त उन मां कढी करे इनखे मिलाए करे जेको आहे चयो वियो आहे। सो इहा ख़बर बि साम्हूं आई आहे, त हिते त इन्वेस्टिगेशन यकीनन थियणु खपे न। या बदकिस्मती आहे चीफ जस्टिस साकिब निसार साहिबु हिकु त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो इंसाफ़ फ़राहम करण जो सभ खां वॾो इदारो आहे, ऐं हुन जा चीफ जस्टिस साहिबु कंहिं महफ़िल में या कंहिं टेलीफोन ते या कंहिं बि उन ते ॻाल्हाइणु, जज हमेशह पंहिंजे कलम सां ॻाल्हाईंदो आहे, जज कॾहिं तक़रीरूं न कंदा आहिनि। ऐं दुनिया में इहो कॉन्सेप्ट आहे जुडिशरी जो त जज जॾहिं कंहिं केस जो फ़ैसिले लाइ वेंदो आहे त हू टीवी बि कान ॾिसंदो आहे, अख़बार बि कान पढ़ंदो आहे, त जीअं उन सां मुतासिर न थिए ऐं त जीअं इंसाफ़ जे तक़ाज़नि में को प्रॉब्लम क्रिएट कान थिए। त हीअ असांजी बदकिस्मती आहे त हेडलाइनूं ठाहिण लाइ असांजा चीफ जस्टिस साहिब जेके आहिनि उहे विज़िट कंदा हुआ, अस्पताल ते छापा चीफ जस्टिस जा कम न आहिनि, या के गोदामनि में छापा चीफ जस्टिस जा कम न आहिनि। भाई तव्हांखे फ़ैसिलो ॾियणो आहे, हुकूमत जे ख़िलाफ़ु तव्हां फ़ैसिलो ॾियो, पंहिंजे कलम सां फ़ैसिलो ॾियो, तव्हां कानून जे मुताबिक़ पंहिंजी बेंच में वेही करे फ़ैसिलो ॾियो। विज़िट करणा दौरा करणी हुकुमराननि जा कमु हूंदा आहिनि, जुडिशरी जो इहो कमु न आहे त उहो कंहिं बि जॻह ते वञे विज़िट करे ऐं छापा हणे। छापनि जो कॉन्सेप्ट साकिब निसार साहिबु विधो, जेको अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त कॾहिं बि कंहिं बि जज खे इहो इख़्तियार न रहियो आहे त उहो कंहिं बि जॻह ते वञे, कंहिं बि जॻह ते। हा, कंहिं छापे में गवर्नमेंट मुतलका इंतिज़ामिया रिक्वेस्ट करे त उनखे घुराए सघे थी त उनजी मौजूदगी में जेको आहे असां छापो हणूं, उहो बि जिते जिते चादर या चार दीवारी जो तक़दुस पामाल थींदो आहे या जंहिंमें फैमिलीज़ अवेलेबल हूंदियूं आहिनि, उन खां बचण जे करे मुतलका जेके मजिस्ट्रेट या जेके असां चइजो उन्हनि खे घुरायो वेंदो आहे, पर उहा इंतिज़ामिया घुराईंदी आहे। अज़ ख़ुदि जो कॉन्सेप्ट न हूंदो आहे, ऐं उहो बि मुल्क जी सभ खां वॾी अदालत जो सभ खां वॾो जज पाण जेको आहे मुख़्तलिफ़ गोदामनि ते, मेडिकल स्टोरनि ते, अस्पतालनि में वञी बाक़ाइदा छापा हणे, उनजो नोटिस वठे। पर जेकॾहिं पोइ नियत साफ़ हुजे, इहा ई त इंसाफ़ फराहम करण जी छा पोइ बि सही न हो। इहो ख़ैरवानी ॻाल्हि सही आहे त जजिस खे इख़्तियार ईअं घुरायो इहो वरी बि अदालत जो कमु न आहे त हू छापा हणे कंहिं जॻह ते। ऐं अच्छा चलो जेकॾहिं छापा आया त उन सां इंसाफ़ कहिड़ो मिलियो, या त छापा हणण खां पोइ तव्हां असांखे ॿुधायो आहे त हा इंसाफ़ मिली वियो हिन सब्जेक्ट में। ॾिसो इन सां अञा शयूं ख़राबु थींदियूं आहिनि। तव्हांखे यादि हूंदो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सभ खां पहिरियों हिन जो नोटिस वरितो या खंड वारे इशू जो, त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे नोटिस वठण खां पोइ खंड महांगी थी या खंड सस्ती थी। असां त इहा चवंदो आहे त इन क़िस्म जा नोटिस या इन क़िस्म जा फ़ैसिला उन वक़्तु तव्हां ॾियो जंहिंसां पोइ वरी घटि में घटि ग्रास रूट लेवल ते आवाम खे फ़ाइदो पहुचे। हाणे फ़ाइदो पहुचण जे बजाए जंहिं शइ सां नुक़सानु पहुचे त उनजे नोटिस जी ज़रूरत कहिड़ी आहे। ऐं मुंहिंजी त पंहिंजी ज़ाती राय इहा आहे त कंहिं बि अदालत जे मुअज़्ज़िज़ जज साहिब खे इहो इख़्तियारी हासिलु न आहे त उहो छापा हणे।
ठीकु हुनखे का रिपोर्ट घुराइणी आहे, उहो बि रिपोर्ट उहा थो घुराए सघे जेको केस उन जी अदालत में पेंडिंग में आहे। सही यानी हू जेको केस पेंडिंग आहे उन्हनि तरफ़ त तवजह ई कान्हे। हज़ारे न लखनि जी तादाद में कुझु अर्सो अॻु में मां हिन ते जॾहिं वर्किंग कई त मूंखे ख़बर पई त 22 खां 25 लख केस जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ अदालतुनि में पेंडिंग आहिनि। जी 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 सुप्रीम हाणे कोर्ट में ॾिसो आहिनि। 22 खां 25 लख केसिस जॾहिं पेंडिंग हुजनि त तव्हां घुमंदा फिरंदा था उतो मुख़्तलिफ़ जॻहनि ते छापा हणंदा ऐं उहे जेके हाई प्रोफाइल जेके असां चवंदा आहियूं केस त जंहिंमें हेडलाइंस वॾियूं ठहनि, सुर्खियूं लॻनि। ॾिसो जज जेको आहे उहो इंतिहाई मोहतरम हूंदो आहे, जज जी हिकिड़ी रिस्पेक्ट हूंदी आहे। जज जे हथ में अलाह साईं जेको जज ठहंदो आहे उनजे हथ में हिकिड़ी पावर रखी आहे त उन पावर खे यूटिलाइज़ कीअं करिणो आहे उहो उन जज ते पाण ते डिपेंड ख़ैर असांखे हिन समूरे मामले खे जेको आहे हुकूमत वक़्त पे तमामु डिफेंड कंदे नज़र अचे पई। त जीअं अॼु ताज़ो ई तव्हां इंफॉर्मेशन मिनिस्टर जो ट्वीट बि ॾिठो हूंदो त हू चवनि पिया त नवाज़ ऐं कंपनी जाली वीडियोज़ लीक्स ऐं गेम्स खां ॿाहिरि अची वञे, इल्ज़ामनि जो जवाबु ॾिए ऐं पैसा वापसि करे। जॾहिं नून लीग जो बि जवाबु अचे पियो त जेकॾहिं राना शमीम जी जेको हुन हल्फ़नामो जमा करायो आहे जेकॾहिं सही न आहे त उन्हनि खे सज़ा अचणु खपे, हिकु इन्वेस्टिगेशन थियणु खपे। सो इन्वेस्टिगेशन जी ओवरऑल असांखे डिमांड हिकु नज़र अचे पई। सो थींदी न थींदी अकॉर्डिंग टू यू त असांखे लॻे कोन पियो त इन्वेस्टिगेशन थींदी। सो हिन मामले जो आख़िर छा हल निकिरंदो? ॾिसो हाणे जेकॾहिं असां नून लीग ते ॻाल्हायूं त अदलिया ते असर रसूख़ विझण लाइ, दबाव विझण लाइ नून लीग 1990 खां इस्तेमालु थींदी रही आहे, बल्कि इहो कमु कंदी रही आहे। अच्छा तव्हां ॾिसो त नून लीग जो इहो तरीक़ेकार रहियो आहे जजनि जे ज़रिए पंहिंजे मुखालफ़नि जे ख़िलाफ़ु फ़ैसिला वठणु ऐं जस्टिस कयूम जेको आहे उनजो वाज़िह मिसाल आहे। अहिड़े तरीक़े सां हमेशह जॾहिं बि तव्हां ॾिसो त नून लीग जजनि खां इहे फ़ैसिला विया, उनखां पोइ मुख़्तलिफ़ तहक़ीक़ाती इदारनि उन्हनि जूं डपिंग्स कयूं ऐं कुझु सालनि खां पोइ उहे मंज़रिआम ते आया, जंहिंखां पोइ इहे ॻाल्हियूं खुलियूं त फलाणो जज हुन में इन्वॉल्व रहियो आहे। त हिननि जो अदालतुनि ते असरअंदाज़ थियण जो पुराणो वतीरो आहे। जेसि ताईं ॻाल्हि आहे फवाद चौधरी साहिब जी, त हुन इहा चई आहे त असां इहो अर्ज़ु कंदासीं त वफ़ाक़ी हुकूमत जो कमु इहो हो त जेके केस ठहिया आहिनि उन्हनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचाइनि। असां इहो नथा चऊं त उहे केस सही आहिनि या केस ग़लति आहिनि, असां चऊं था त हुकूमत उहे केस ठाहिया आहिनि, हुकूमत उन्हनि खे सबूतनि सां गॾु अदालतुनि में पेश करे त जीअं उन्हनि खे सज़ाऊं अचनि त हिन मुल्क में इंसाफ़ जो हिकिड़ो तरीक़ेकार राइज थी वञे। डिलेइंग टैक्टिस कंहिंजे तरफ़ां आहे? इन्हनि जे तहक़ीक़ाती इदारनि जे तरफ़ां ई आहे न, चाहे उहो इन्हनि जो FIA हुजे, चाहे उहो नैब हुजे या इन्हनि जा ॿिया इदारा हुजनि। हाणे जेसि ताईं उहे सबूतनि सां गॾु अदालतुनि में हिननि जा जेके प्रोसिक्यूटर जनरल्स आहिनि उहे पेश न कंदा त जज बि छा कंदा, कहिड़ी ॻाल्हि ते सज़ा ॾींदा? यकीननि पोइ ज़मानतूं थींदियूं आहिनि, जज बि ॾिसंदा। हाणे शायदि ख़ाकान अब्बासी जे ख़िलाफ़ु तव्हां 2 साल अॻु में केस दाख़िल कयो, उनजे ख़िलाफ़ु तव्हां कहिड़ो प्रूफ पेश कयो जिते हुनखे सज़ा थिए? खुर्शीद शाह खे तव्हां हेतिरा 2 साल सवा 2 साल तव्हां अंदरि रखियो, उनजे ख़िलाफ़ु तव्हां अहिड़ा कहिड़ा परफेक्ट ॾिसो हिकिड़ा हूंदा न इल्ज़ाम लॻाइण जेके जॾहिं पेपर ठहंदो आहे कंहिं बि तहक़ीक़ाती इदारे जो त हुनमें 500 इल्ज़ाम कंहिं हिकिड़े बि माण्हू ते लॻाए छॾींदा आहिनि, पर जॾहिं कोर्ट में ईंदो आहे त उहो 5 इल्ज़ामनि मां हिकु करे उहो पाण वापसि वठंदा वेंदा आहिनि। इहा बि नाइंसाफ़ी आहे उन सां जेको भुगते रहियो आहे, चाहे उहो सियासतदान हुजे, चाहे ब्यूरोक्रेट हुजे या केर बि हुजे। असां चऊं था त जंहिंजे ख़िलाफ़ु केस ठाहियो, केस खां अॻु में तहक़ीक़ात कयो। तहक़ीक़ात में तव्हां सम्झो था एतिरा प्रूफ तव्हां वटि आहिनि, जीअं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में कॾहिं बि ईअं न थींदो आहे जो तव्हां ते डायरेक्ट ट्रायल कयो वञे। दुनिया जे मुल्कनि जो कॉन्सेप्ट इहो आहे त जेकॾहिं कंहिं ते इल्ज़ाम आहे त उनजी थारोली इन्वेस्टिगेशन थींदी आहे। अल्ताफ़ हुसैन जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे त हेतिरनि सालनि खां अञा ताईं मनी लॉन्ड्रिंग जी हुनजे मथां इंक्वायरी हली रही आहे। हुननि अल्ताफ़ हुसैन खे हिकदमि खणी जेल में विझी उनखे सज़ाऊं कान ॾियारे छॾियूं। इन्वेस्टिगेशन हुनजी हले पई, जॾहिं इन्वेस्टिगेशन प्रूफ थींदी, जॾहिं लंदन जा इन्वेस्टिगेशन इदारा इहो सम्झंदा त हा हाणे ही केस प्रूफ्ड आहे, देन हुनखे प्रोसीड कंदा आहिनि ऐं FIRs में कन्वर्ट कंदा आहिनि ऐं अरेस्ट या जेको बि थींदो आहे ट्रायल जे लाइ। पाकिस्तान में उल्टो सिस्टम आहे। पाकिस्तान में पहिरियों FIRूं थींदियूं आहिनि, पहिरियों गिरफ़्तारियूं थींदियूं आहिनि, उनखां पोइ इन्वेस्टिगेशन थींदी आहे, जंहिंजे करे जंहिंखे बि गिरफ़्तार कयो वेंदो आहे उन सां इहा ज़्यादती आहे त तव्हां जेकॾहिं 2 साल या 3 साल हिकिड़ो शख़्स अंदरि रहियो, उनखां पोइ उनजो जेको जुर्म उन ते साबित न थी सघियो ऐं उहो बाइज़त बरी थी वियो, त तव्हां ॿुधायो त उनजी फैमिली जेको उन सफ़र कयो या हू पाण जेको जेल में रहियो उहो कंहिंखां हिसाब वठे पोइ? ठीकु त सही आहे। ज़ुल्म इंसाफ़ जा तक़ाज़ा हिन पूरा केस करे। जे हवाले सां हिकु आख़िरी सवाल मां पुछणु पई चाहियां त हीउ जेको फॉर्मर चीफ जस्टिस साक़िब निसार जो मामिलो आहे, हिन जो कोई कनेक्शन नवाज़ शरीफ जी वापसी सां आहे? ॾिसो नवाज़ शरीफ खे अॻिले साल पाकिस्तान वापसि अचिणो आहे। अच्छा, हाणे उनजा रस्ता रोकण जे लाइ मुख़्तलिफ़ हथकंडा थी सघनि था इस्तेमालु कया वञनि।
ऐं हो बि पंहिंजी वापसी खे हमवार करण लाइ उहो बि पंहिंजा जेके शतरंज जूं चालू हूंदियूं आहिनि उहे उनजो इस्तेमालु रिसेंटली उन्हनि पार्टिसिपेट बि कयो आसमा जहांगीर जी कॉन्फ्रेंस में, हू त उन ते बि काफ़ी रिएक्शन आयो। लाज़मी नवाज़ शरीफ़ खे अॻिले इलेक्शन खां अॻु में पाकिस्तान में अचिणो आहे ऐं उनजो बेस्ट टाइम जेको आहे जेको मां सम्झां थो त उहो अॻिले साल जे नवंबर डिसंबर जो महीनो शायदि हूंदो जंहिंमें हू पाकिस्तान जे लाइ कोशिशि कंदा अचण जे लाइ। पॉलिटिकली इतला इहा हुई त हू शायदि अॻिले 6 महीननि में अचनि पिया, पर जेको थोरो सो मुंहिंजी पंहिंजी सोच जे मुताबिक़ मूंखे जेको महसूसु थी रहियो आहे त उहो नवंबर खां पोइ इन मामले ते जेको आहे पंहिंजो जेको बि तरीक़ेकार हूंदो उनखे राइज कंदा। उनखे कंहिं दोस्त मशवरो ॾिनो आहे जेकी मूंखे कल्ह ख़बर पई लंदन में त हिन महीने यानी कि डिसंबर में जेको आहे तूं पाकिस्तान वेंदे त अॼुकल्ह मुल्क जेको आहे न उहो ज़ाइचनि ते ऐं मुल्क जेके आहिनि उहो जादूगरी ते ऐं मुल्क जादू टोननि ते इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट असां वटि अहिड़ो अची वियो आहे जो हर माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां को अहिड़ी तरीक़ा थो कढे ऐं कुझु उन्हनि जा हमदर्द जिन खे उन्हनि जो दुश्मन सम्झा थो उन्हनि खे अहिड़ा फार्मूला ठाहे थो ॾिए त हिननि तारीख़नि ते तव्हां अची वेंदा त पोइ तव्हां सस्टेन करे वेंदा। ॾिसो इहा ख़बर अलाह खे हूंदी आहे। मां चवां न सोचींदो माण्हू कुझु आहे थींदो कुझु आहे। अहिड़े तरीक़े सां हिननि खे जेके मशवरा ॾियण वारा आहिनि असांखे इहा ख़बर पई त उन्हनि खे मशवरो ॾिनो अथऊं त दिसंबर में जेको आहे पाकिस्तान अचनि ऐं इन करे मूवमेंट थोरी वधी वई आहे। पीडीएम में एक्टिवली पार्टिसिपेट कंदे नज़र ईंदा या इलेक्शन जे हवाले सां बि अव्हांखे काफ़ी एक्टिव नज़र ईंदा? ॾिसो जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिबु ईंदो त उअं ई पाकिस्तानी सियासत तब्दील थी वेंदी। अच्छा, उनजो वज़न एतिरो हूंदो जो इस्टेब्लिशमेंट बि उनखे मुश्किल सां सस्टेन करे सघंदी। छो जो जॾहिं पंजाब जेको ताक़त जो हींअर सरचश्मो आहे उहो त असां आवाम खे चवंदा आहियूं त ताक़त जो सरचश्मो हूंदो आहे, पर असांजी नज़र में जेको पंजाब हींअर ताक़त जो सरचश्मो आहे उन जो वेट एतिरो हूंदो जो इस्टेब्लिशमेंट में वेठल हिन वक़्तु जेके कुझु माण्हू आहिनि उहे उन वेट खे बर्दाश्त न करे सघंदा ऐं मजबूर थी वेंदा टेबल टॉक जे लाइ। ऐं जॾहिं टेबल टॉक थींदी त अल्टीमेटली नवाज़ शरीफ़ उन में फ़तेह साबित थींदो। छो जो जेको कुझु थी चुको आहे इन मुल्क में, हाणे इन मुल्क में जेकॾहिं ॿिया कंहिं क़िस्म जा तजुर्बा कया वेंदा त उहो पाकिस्तान जे लाइ मुनासिबु न रहंदो। इन करे इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो जेको सर्कल हूंदो आहे उन जी इहा कोशिशि आहे त मामले खे बिगाड़ण जे बजाए टेबल टॉक जे ज़रिए जेके चवंदा आहिनि कुझु लो कुझु दो जी पॉलिसी हूंदी आहे उन तहत मज़ाकरात हिननि जा बैकडोर सां हली रहिया आहिनि ऐं ख़्वाजा आसिफ़ साहिबु उन में तमामु कलीदी रोल अदा करे रहियो आहे। शहबाज़ शरीफ़ साहिबु पाण राब्ते में आहे। मूंखे महसूसु थिए थो, बाक़ी त ईंदड़ वारो वक़्तु ॿुधाईंदो ज़ाहिर आहे, पर असांखे जेकी सोर्सिस खां रिपोर्ट मिलंदी आहे त हिननि जा बैकडोर सां मज़ाकरात शुरू थी चुका आहिनि ऐं कुझु हद में हिननि खे रिलीफ मिली चुको आहे। कुझु हद में ख़ासि तौर ते मरियम नवाज़ जी तक़रीरुनि या नवाज़ शरीफ़ जे स्पेसिफिक ॿिनि ॼणनि जी तक़रीरुनि जे करे थोरो सो वरी मामला अॻिते पुठिते हिननि जा थी था वञनि, पर हू हली रहिया आहिनि हिकिड़ी लाइन ते ऐं मूंखे उमेदु आहे त उहो हुन में कामयाबु थी वेंदा। पीडीएम जी अव्हांखे स्ट्रेटजी कीअं नज़र पई अचे? अॼु हुननि जो सरबराही इजलास बि हुयो एंड दे हैव अ लॉट टू मार्च फॉर, सो छा हू बाक़ाइदा तौर ते लॉन्ग मार्च जे लाइ रेडी आहिनि? छो त हाणे हुननि वटि काफ़ी कुझु आहे मार्च करण जे लाइ। ॾिसो पीडीएम चाहे ई नथी त हुकूमत ख़तमु थिए। पीडीएम त चाहे थी त हुकूमत प्रोलॉन्ग थिए ऐं पंहिंजो उहो त सही आहे, पर हू अव्हांखे छा कंदी नज़र अचनि पिया? छा कंदा डिसेंबर में लॉन्ग मार्च जे लाइ? पीडीएम जेकॾहिं चाहे त ही हुकूमत त वर्बली त हू इहो ई चई रहिया आहिनि त हुकूमत नथी सघे। जेकॾहिं पीडीएम हिकु पेज ते अची करे इहो फ़ैसिलो करे छॾे त हुकूमत सस्टेन ई कान करे सघंदी। मसइलो पीडीएम जो ई आहे त पीडीएम चाहे थी त हीअ हुकूमत हले। वजह इहा आहे जो महांगाई थींदी, डॉलर अञा महांगो थींदो, खाइण पीअण जी शयूं अञा महांगियूं थींदियूं, बिजली गैस सभु शयूं महांगियूं थींदियूं, शॉर्टेज अलॻि थींदी। त हाणे कहिड़ी हुकूमत या कहिड़ो पॉलिटिकल लीडर अहिड़ो हूंदो जेको चवंदो त इन सिनेरियो में मां अची हुकूमत संभालियां? त हीअ चाहिनि था त इहो जेको क्राइसिस वारो पीरियड आहे इन में हीअ हुकूमत पाण माशाल्लाह पंहिंजे पेरनि ते हले ऐं अॻिलो साल उहो ई हाणे इलेक्शन जी अनाउंसमेंट जो थी वेंदो त ठीक, पर वर्बली त हो इहो ई चई रहिया आहिनि त हुकूमत हटी वञे या हू पाण में कुझु कोशिशि कंदा। ॿ चारि 6 महीना अॻु में इमरान खान पाण ई चई छॾे त बसि हाणे कयो इलेक्शन, छो जो हालात ई अहिड़ा आहिनि जेतिरो अॻिते वी हैव टू वेट फॉर इट। जमाली साहब इहा स्टेटमेंट ॾिसूं अवांजी थिए पई पूरी या न। अच्छा, प्रोग्राम में आख़िरी ख़बर असीं शामिल कंदासीं। अवांजे नज़रुनि मां बि इहा ख़बर यकीनन गुज़री हूंदी त 27 फरवरी अवांखे उहो ॾिहाड़ो यादि हूंदो जॾहिं बालाकोट में हिकु पायलट अभिनंदन खे पकड़ियो वियो हुयो पाक फ़ज़ाइया जे पारां, पर उनखे कुझु ॾींहं अॻु में असीं ॾिठोसीं त उनखे वॾो अवॉर्ड सां मतिलबु मिलियो आहे, वीर चक्र अवॉर्ड जंहिंखे चवनि पिया। ॾिसो इहो त
इंडिया जेको आहे पंहिंजी फराग़ दिली जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं उन पायलट खे जेके सज़ा ॾियणु घुरिजनि आहे उनखे उन्हनि अवॉर्ड ॾिनो आहे। बदकिस्मती त असांजी आहे त असां हिकिड़े दुश्मन खे पकड़ियोसीं जेको पाकिस्तान खे तबाह करण जे लाइ फाइटर जहाज़ में आयो। असां हुनखे अरेस्ट कयोसीं ऐं असां फराग़ दिली केतिरी ॾेखारीसीं जो उन दुश्मन खे जेको पाकिस्ताननि खे क़तल करण जे लाइ आयो हुयो, पाकिस्तान ते हमलो करण जे लाइ आयो, असां खां वधीक फराग़ दिल दुनिया में केरु हूंदो जो हुन दुश्मन खे असां चांहि पीआरे चई छॾियोसीं बाबा तूं वापसि वञ। ऐं हिन खां वधीक फराग़ दिल वरी इंडिया आहे जो हुनखे अञा अवॉर्ड ॾेई करे जेको खोड़ सारनि अमेरिकन स्कॉलर्स में हिन ॻाल्हि जी तस्दीक कई त F-16 जहाज़ बालाकोट में न किरियो हुयो। सो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। इंशाल्लाह ईंदड़ हफ़्ते मुलाक़ात थींदी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।